जॾहिं साईं जन जकमबाद विया तो सेठ उबराराम होतो जो उनजे पुटनि जी शादी तो उनजो जेको उते स्वागत थियो, जेको संगत थी, ये जॾहिं साईं जन ॼञ सां विया तो ॼञ सां बि साईं जन सां गॾु एतिरा माण्हू गॾु हलिया तो जो उस पास जा त ॼण ॻोठ खाली थी विया, एतिरी हुई जो उन वक़्तु थोरो विच में जाते स्टाफ कयो हिकिड़ो खूह हुयो, तो खूह ते जेको थोरो प्रसाद हलियो, जेका चूरण थींदी आहे जेको हले न, उहो उन वक़्तु चूरण बि 99 मण हली। अच्छा 99 मण चूरण हले उते केतिरी संगत हूंदी, केतिरो कुझु खाधो हूंदो। त जॾहिं एॾी रहमत, एॾो स्वागत, एॾो सभु कुझु, पोइ बि जॾहिं साईं जन जे लाइ गदी ठाहियूं, ॿिया बि सभु हुया, साईं जन जे महिल वेहनि पिया, वेहण में चइनि पिया, चवनि तो जो गदी सां छा, तो में छा आहे, उन सतगुरु जी ईश्वर जी तो ते कृपा आहे जे गदी ॾिठी वेहे तोखे उहो वेहेंदो पिया। यानी जॾहिं इंसान वधे वसे सभु कुझु अचे पोइ बि सम्झे तो मालिक जो आहे सभु कुझु। ऐं जॾहिं वधण में असां सभु कुझु मालिक जो सम्झंदासीं त पोइ सभु कुझु मालिक जो आहे, त पोइ उहा कॾहिं कमी ईंदी न आहे, सदाई वधंदा आहियूं, वसंदा आहियूं, सदाई अॻिते हूंदा आहियूं। तंहिंजे करे असां पंहिंजो पाण खे बणायूं, पाण ओड़ा थींदासीं पोइ थींदासीं। ऐं पाण ओड़ा तॾहिं थींदासीं जॾहिं हर रोज़ कुझु वक़्तु वेही उन सचे साईं जो ध्यानु कंदासीं, कुझु वक़्तु वेही करे नाम जो सिमरन कंदासीं। छाकाणि त ध्यान सां असां में गुण ईंदा आहिनि, नाम सां अमल जी शक्ति ईंदी आहे। जॾहिं ध्यान सां गुण ईंदा आहिनि, नाम सां अमल ईंदो आहे, त पोइ जेको असां वधणु शुरू कंदा आहियूं, अॻिते अचणु शुरू थींदा आहियूं, असांजी सोच बहितर थींदी आहे, सदाई सॼा ख़्याल चङा थींदा आहिनि। इन करे ख़ुशी ऐं ख़ुशहाली अचणु शुरू थी वेंदी आहे। ऐं जीअं सोच बहितर थींदी आहे, वॾनि जे लाइ आदर थींदो आहे, त उहा आसीस मिलंदी आहे। जॾहिं वॾनि जो आदर कंदा आहियूं त नंढा जेके ॾिसी करे सिखंदा आहिनि, त पोइ ॿारनि में संस्कार या गुण पंहिंजो पाण अचणु शुरू थी वेंदा आहिनि। ऐं जॾहिं सभु ख़ुशियूं मिलंदियूं आहिनि त पोइ अंदर मां उन मालिक जो धन्यवाद, उनजी आसीस, उहा सदाई पंहिंजो पाण निकिरंदी आहे। ऐं असांजो जीवन अहिड़ो थींदो आहे जो सत्कर्म जे करे संसार में सुख मिलंदा आहिनि, ऐं सिमरन जे करे अॻिते साहिब जी रहमत यानी लोक ऐं परलोक ॿई संवरजी वेंदा आहिनि। इंसान मुंहिंजो महान बणिजी करे हलंदा। तंहिंजे करे जेको सत्संग जो आयोजन कयो वेंदो आहे, उनजो मक़सदु आहे असांजी सम्झ, उहा ॼाण, उन रहमत खे यादि कयूं ऐं इनखे यादि करे उहे गुण पंहिंजे जीवन में अपनायूं, पंहिंजो पाण उन ते अमल करूं, पंहिंजो पाण खे हलायूं, संसार में खोइजी न वञूं, संसार में पाए करे असां उल्लू ते सवार न थी वञूं, अहंकार ऐं वॾाई में भरिजी करे पंहिंजो पाण खे भुलाए न छॾूं। पर मालिक जेतिरो वधाए वसाए ओतिरो उनजो धन्यवाद, उनजी रहमत खे यादि कयूं। जॾहिं उनजी रहमत यादि हूंदी त पोइ न कंहिंखे सताईंदासीं, न कंहिंखे ॾुखाईंदासीं, पर जेको हर कंहिंजे लाइ बहितर भावना रखंदासीं, लॻंदी ईअं त शायदि ॿिए जे लाइ बहितर भावना रखूं था, पर हक़ीक़त में उहो बरसाति वांगुरु रहमत उहा चङाई वारी असांखे मिलंदी। वधंदासीं, वसंदासीं, एतिरो वसंदासीं जे पाण त वधंदासीं, पर ॿियनि सां बहितर हली लोक ऐं परलोक ॿई संवारींदासीं, जीवन खे ठाहींदासीं।